गरिया एतिरियूं नेकियूं करण वारो जो एक डी मदीने वाले साईं साहबन जे मजमे में इरशाद फरमायो त साहबियो तव्हां मां केरु आहे जंहिं अॼु मिस्कीन खे मानी खाराई हुजे त साहबन के जवाब न ॾिनो। अबू बकर चयो या रसूल अल्लाह मूं मानी खाराई आहे। पाण फरमायो तव्हां मां केरु आहे जेको कंहिं मुसलमान जे जनाज़े में शरीक थियो हुजे कंहिं जवाब न ॾिनो। अबू बकर चयो या रसूल अल्लाह मां जनाज़े में शरीक थियो आहियां। पाण फरमायो भला तव्हां मां केरु आहे जंहिं बीमार खां अॼु अयादत या तबियत पुछा कई हुजे कंहिं जवाब न ॾिनो। सिद्दीक़ अकबर चयो या रसूल अल्लाह मां पुछा करे आयो आहियां। पाण फरमायो भला तव्हां मां अॼु केरु आहे जंहिं रोज़ो रखियो हुजे कंहिं जवाब न ॾिनो। मदीने वारे साईं जे सचे शमे रिसाल जे परवाने सिद्दीक़ अकबर चयो या रसूल अल्लाह अॼु मां रोज़ो रखियो आहे। मुझे आका फरमायो मजतमअना फी इमरिन इल्ला दखलल जन्नह। जे माण्हू में या एतिरियूं नेकियूं हिकिड़े ॾींहं में गॾु थी वञनि हलियूं इहो पको जन्नती आहे। उन सिद्दीक़ अकबर जंहिं सभिनी खां पहिरीं मुस्तफ़ा ते ईमान आंदो उन अबू बकर सिद्दीक़ जो अमल करण नेकियूं करण चङा कम करण जो हिर्स ॿुधो। उन जो एॾो हिर्स तव्हांखे हिर्स आहे पैसनि कमाइण जो, तव्हांखे हिर्स आहे दुनिया गॾु करण जो, तव्हां असांखे हिर्स आहे माल मेड़ण जो, पर अबू बकर सिद्दीक़ खे हिर्स हुयो त नेकियूं करे वठां अलाए सुभाणे जो ॾींहुं नसीब थिए या न थिए।